कोटलालू थाणे जे हद में मोटरसाइकिल फुरकंदड़ ॿिनि फोरन खे ॻोठाणनि पकड़े सख़्त मारकुट करण बाद पुलिस हवाले करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि अकरू पुल वटि ॻोठाणे शबीर दायदाणो खां टिनि फोरन रस्ता रोक करे खांसि मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। ॻोठाणनि जे मज़ाहमती रड़ियुनि ते इलाइक़े वासी पहुची विया, जंहिंखां पोइ फोरन मौक़े तां फरार थियण जी कोशिश कई, पर ॻोठाणनि मुड़सी करे ॿिनि फोरन ख़लील ऐं रिज़वान शर खे पकड़े वरितो, जॾहिं ते हिकु फोरू मौक़े तां फरार थी वञण में कामयाब थी वियो। पुलिस ॻोठाणनि हथां गिरफ़्तार ॿिन्ही फोरन खे लाकअप हवाले करे छॾियो, जॾहिं त आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। इंतहाई अहम ख़बर आहे कोटलालू खां, जिथे अकरू पुल वटि टिनि हथियारबंद फोरन ॻोठाणे शबीर दायदाणो खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। ॻोठाणे जे मज़ाहमत ऐं रड़ियुनि ते इलाइक़े वासियुनि पहुची ॿिनि फोरन ख़लील ऐं रिज़वान शर खे पकड़े सख़्त मारकुट करण बाद पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं ते हिकु फोरू मौक़े तां फरार थी वञण में कामयाब थी वियो। ॻोठाणनि हथां सोगो कयल ॿिन्ही फोरन खे पुलिस लाकअप हवाले करे छॾियो, जॾहिं त आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कोटलालू।